पार्लियामेंट जो गडियल इजलास घुराइण लाइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ समरी सदर ॾांहुं मोकिले छॾी। पार्लियामानी ज़रियनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म गडियल इजलास डिसंबर ते सुबुह 11 वॻे घुराइण जी समरी उमाणे छॾी आहे। इजलास में दीनी मदरसनि जी समेत 8 बिलनि जी मंज़ूरी जो इम्कान आहे। मदरसनि जी रजिस्ट्रेशन वारे बिल कानून साज़ी बाबति जेयू आहे। पीटीआई खां मदद घुरी वरिती। असद कैसर ऐं सेनेटर कामरान मुर्तज़ा विच में मुलाक़ात। सियासी सूरतहाल समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं। जेयू अॻवान हाफ़िज़ हमदुल्ला जो चवणु आहे त मदरसनि जी रजिस्ट्रेशन वारे बिल ते सदर जे इतराज़नि सां बिली थेली खां ॿाहिरि निकिरी आई आहे। इतराज़नि मां साबित थियो त असुल मक़सद मदरसनि खे फेटफ हवाले करणु आहे। क़ौम ॾाढो वाज़िह थियो त इस्लामी जमहूरिया पाकिस्तान जी पार्लियामेंट कानून साज़ीअ में अॼु बि आज़ाद नाहे। मदरसनि जी रजिस्ट्रेशन के फेटअप सां ॻंढण बिना जवाज़ आहे। सदर जा बिल ते इतराज़ कानूनी ऐं आइनी आहिनि। कानूनी ऐं आइनी मामलनि ते सियासत करणु कंहिंजे हक़ में बहितर नाहे। गैर ज़रूरी बयानबाज़ी ऐं तनक़ीद सां सदर ऐं पार्लियामेंटी अख़्तियार खे हदफ़ बढ़ाइण खां पासो पियो वञे। सिस्टमा वारो वज़ीर अता तारड़। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गोह जो चवणु आहे त ॻाल्हियूं ज़रूर थियण घुर्जनि। हुननि शर्त न पर मुतालबा रखिया आहिनि। 9 मई केस मां नाला ख़ारिज करण जी दरख़्वास्त दाख़िल कराई आहे। समूरा केस जाली आहिनि। उन्हनि में बरियत थींदी। पीटीआई जी दरख़्वास्त वज़ीर आज़म ऐं ॿियनि ख़िलाफ़ आहे। बस हाणे घणो थियो, मुल्क खे बहितरी तरफ़ वधणु घुर्जे। हिक सियासी पार्टी जी एजेंडा रुगो मुल्की इदारनि ख़िलाफ़ ज़हर उगाछण आहे। 9 मई जा जवाबदार सज़ा जा हक़दार आहिनि। मामला नफ़रत ऐं झेड़नि न पर ॻाल्हियुनि सां हल थींदा। हिकु शख़्स अवाम जे ज़हननि में नफ़रत जो बिज पोखियो आहे। एहसन इक़बाल नारारी सियासत ऐं क़ौमी मिल्कियतुनि ते चढ़ाई तहरीक इंसाफ़ टोले जी एजेंडा आहे। साज़ी अंसरनि मुल्की मईशत खे नुक़सान पहुचाइण में का बि कसर नाहे छॾी। तहरीक इंसाफ़ बानी जी सियासत जी एजेंडा ई मुल्क खे कमज़ोर करणु आहे। मां पीटीआई खे सियासी पार्टी नथो मञा। राणा तनवीर हुसैन पीटीआई नौजवाननि खे हुकूमत ख़िलाफ़ इस्तेमाल कयो। नौजवान हाणे मुल्क दुश्मननि खे सुञाणे चुका आहिनि। तहरीक इंसाफ़ नौजवाननि लाइ को मनसूबो शुरू न कयो, रुगो नौजवाननि खे नफ़रत तरफ़ धिकियो वियो। राणा सनाउल्लाह। पश्तूनख्वा मिली अवामी पार्टी के सरबराह महमूद खान चकज़ई पाकिस्तान तहरीक इंसाफ़ के सिविल नाफरमानी की तहरीक मुलतवी करण जी अपील कई छॾी। संदसि चवणु आहे त हुकूमत सां ॻाल्हियूं वक़्त जी अहम ज़रूरत आहे। पीटीआई खे अपील आहे त सिविल नाफरमानी जी तहरीक मुलतवी करे। जेकॾहिं ॻाल्हियुनि सां मसइला हल नथा थियनि त तहरीक हलाई वञे। कराची में अमन बरक़रार रखण लाइ रेंजर्स जे अख़्तियारनि में वाद। सिंध सरकार रेंजर्स जे अख़्तियारनि में 90 ॾींहनि बदिरां 1 साल वाद करे छॾी। रेंजर्स अख़्तियारनि में 9 डिसंबर 2024 खां 8 डिसंबर 2025 ताईं वाद कई वई। नोटिफिकेशन जारी। मलीर जे इलाइक़े गुलशन हदीद में क़त्ल थियल नौजवान ज़ाहिद मीरानी जे वारसनि जो क़ातिल गिरफ़्तार न थियण ते ॿीहर धरणो। क़ौमी शाहराह ब्लॉक पुलिस जी जांच ते बेएतमादी ज़ाहिर। संदन चवणु आहे त पुलिस ख़ातिरी करण बावजूदि क़ातिल गिरफ़्तार न करे सघी आहे। एसएसपी मलीर काशिफ आफ्ताब अब्बासी जी मक़तूल जे वारसनि सां मुलाक़ात। वाक़िए ते ॾुख जो इज़हार। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मोहलत तलब। संदसि चवणु आहे त जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ जदीद टेक्नोलॉजी इस्तेमाल करे रहिया आहिनि। ऐं कराची बार जी चूंडुनि में आमिर नवाज़ वड़ाइच ॿियो भेरो सदर चूंडी वियो। रहमान कोराई जनरल सेक्रेटरी ऐं आमिर हुसैन खज़ानची चूंडी विया। गौसपुर वेझो ओगाही बिरादरी में हलंदड़ पुराणे तकरार तां ज़ाल मुड़ुस क़त्ल हथियार बंदनि फायरिंग करे 35 वरहनि अली हैदर ओगाही ऐं राज़ुल खातून खे क़त्ल करे छॾियो। पाकिस्तान दक्षिण अफ्रीका विच में T20 मैच बरसात सबबि ख़त्म। दक्षिण अफ्रीका T20 सीरीज़ 2-0 तां
खटे वरिती। ॿी T20 मैच में ॾखण अफ्रीका पाकिस्तान खे 57 विकेटुनि तां शिकस्त ॾिनी हुई।